हेलो दोस्तों, आउं आहियां डॉक्टर मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां पियो हार्डवर्किंग, सक्सेस ऐं ज़िंदगी ते। असीं सक्सेसफुल ज़िंदगी गुज़ारण लाइ तमामु घणी महिनत कंदा आहियूं, हार्डवर्किंग कंदा आहियूं त जीअं असां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कामयाबियूं हासिलु करे पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशि रखूं। पर कॾहिं कॾहिं असां उहा सक्सेस हासिलु न करे सघंदा आहियूं, उहा कामयाबी हासिलु न करे सघंदा आहियूं जेका कामयाबी असां चाहींदा आहियूं। ऐं पोइ असां थींदो छा आहे, असां डीमोटिवेट थी वेंदा आहियूं, असां ख़ामोश थी वेंदा आहियूं। असां जेको टारगेट हासिलु करणु चाहींदा आहियूं उहो टारगेट असां हासिलु करे न सघण जे करे असां उन रस्ते खां ई हटी वेंदा आहियूं ऐं चुप थी वेंदा आहियूं। नाउमीदी असां में डेवलप थी वेंदी आहे ऐं उन सां असां में डिफरेंट क़िस्म जी एंज़ाइटी डेवलप थींदियूं आहिनि, परेशानियूं डेवलप थींदियूं आहिनि ऐं असां समटाइम्स डिप्रेशन ऐं लाइफ में हलिया वेंदा आहियूं। पर दोस्तो, कामयाबी खे हासिलु करण लाइ सिर्फ़ु हिकु मंसूबो न हूंदो आहे। तव्हांजो टारगेट हुजणु घुरिजे त मूंखे ही कामयाबी हासिलु करणी आहे, मूंखे हिन मंज़िल ते पहुचणो आहे। इहो तव्हांजो टारगेट हुजणु घुरिजे ऐं इन टारगेट लाइ जेकॾहिं तव्हांजो हिकु बि मंसूबो, हिकु प्लानिंग नाकाम वई, नो प्रॉब्लम, चेंज इट। वरी ॿी का मनसूबाबंदी करियो, ॿी का प्लानिंग कयो, पर तव्हांखे उन टारगेट खां हटिणो न आहे। प्लानिंग चेंज थींदी रहंदियूं, भले 10 प्लानिंग चेंज करियो, 10 मनसूबाबंदियूं चेंज करियो, पर पंहिंजी मंज़िल खे न विसारियो। तव्हां इहो तइ करे छॾियो त तव्हांखे उन मंज़िल ते पहुचणो आहे ऐं उहा कामयाबी हासिलु करणी आहे। दोस्तो, कामयाबी खे तव्हां पंहिंजो ग़ुलाम बणाए सघो था जेकॾहिं तव्हां हार्ड वर्किंग करियो था, जेकॾहिं तव्हां में कमिटमेंट आहे, जेकॾहिं तव्हां कमिटेड आहियो ऐं टारगेट तव्हांजे साम्हूं आहे त कामयाबी तव्हां हासिलु करे वठंदा ऐं कामयाबी तव्हांजी स्लेव थींदी। कामयाबी खे पंहिंजे दिमाग़ ते हावी न करियो। कामयाबियूं तव्हांजे लाइ आहिनि, रुॻो तव्हां मनसूबाबंदी प्रॉपर करियो, प्लानिंग प्रॉपर करियो, कामयाबियूं तव्हांजो ग़ुलाम बणिजी वेंदियूं। ऐं ज़िंदगी खे जीअणु सिखो। ज़िंदगी सिर्फ़ु पैसो न आहे, ज़िंदगी सिर्फ़ु इहा जेका असां जिदोजहद करियूं पिया इहो न आहे। ज़िंदगी ख़ुशियुनि जो हिकिड़ो मजमूओ आहे, हिकिड़ो असां जीअं चवंदा आहियूं न बुके आहे हिकिड़ो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ख़ुशियूं आहिनि। उन में तव्हांजे फैमिली जी ख़ुशी बि आहे, उन में तव्हांजे दोस्तनि सां गॾु गुज़ारण बि आहे, उन में तव्हांजी पढ़ाई बि आहे, उन में तव्हांजो घुमणु फिरणु बि आहे ऐं उन में तव्हांजी जेका जिदोजहद आहे उहा बि आहे। तंहिं करे उनखे तव्हां महदूद न करियो, ज़िंदगी खे जीअणु सिखो ऐं हिकु प्लान ठाहियो, हिकु टारगेट रखी उन जे मुताबिक़ प्लानिंग ठाहियो ऐं हिकु प्लानिंग तव्हांजी न हुजणु घुरिजे। टारगेट खे हासिलु करण लाइ तव्हां 10 प्लानिंग ठाहियो ऐं टिक कंदा वञो। जेकॾहिं तव्हां पहिरीं प्लानिंग ते ई पंहिंजे टारगेट खे हासिलु करे वठो था त दैट वुड बी फाइन। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजी पहिरीं प्लानिंग में नाकाम था वञो त उन लाइ परेशान न थियो, नो इशू, कम टू द सेकंड प्लानिंग ऐं सेकंड प्लानिंग खां में बि तव्हां कामयाबु नथा वञो त थर्ड, भले तव्हांजी उहा 10हीं प्लानिंग हुजे ऐं जेकॾहिं 10हीं प्लानिंग बि तव्हांजी नाकाम थी वञे न, नो प्रॉब्लम, कम ऑन द 11th। पर पंहिंजो टारगेट न हटायो, पाण में मायूसी पैदा न करियो। मायूसी सां तव्हां कॾहिं बि कामयाबु ऐं ख़ुशहाल ऐं ख़ुशी वारी ज़िंदगी न गुज़ारे सघंदा। हूअं बि चवंदा आहिनि न, मायूसी कुफर आहे, त कुफर खां बचो, ज़िंदगी खे रिलैक्स रखो। ॾिसो, कम थींदा रहंदा, रिलैक्स रखो, पर इन जो मतिलबु इहो बि न आहे त तव्हां कमु करणु छॾे ॾियो। नो, तव्हां हार्ड वर्किंग कयो, कमु करियो ऐं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे फैमिली लाइ टाइम कढो। हफ़्ते में हिकु दफ़ो ज़रूरु आउटिंग कयो, नथा करे सघो महीने में ज़रूरु कयो। आउटिंग सां तव्हांजी एक्सप्लोरेशन वधंदी, एक्सप्लोरेशन सां तव्हांजी एनालिसिस वधंदी ऐं जॾहिं तव्हांजो एनालिटिकल माइंड थी वेंदो त तव्हां तमामु घणो कुझु करे सघंदा, तव्हां शयुनि खे सम्झी सघंदा ऐं जॾहिं तव्हां शयुनि खे सम्झणु शुरू करियो त तव्हां उन्हनि मां नतीजा कढंदा ऐं नतीजा कामयाबी जी कुंजी आहिनि ऐं नतीजनि जे करे तव्हां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघो था। त उमेद अॼोकी हीअ ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।